हरण ऐं कांगड़े जी यारी। हरण ऐं कांगड़ो पाण में हुजनि यार पका। त उते हिकिड़ो वीचारो हारी हूंदो, उन जो पुखियल हूंदो गाह। का आबादी वग़ैरह उनजी पुखियल हूंदी। सो हरण डेली राति जो ईंदो हुजे ऐं उन में हारी जो वीचारो जेको आहे सो नुक़सानु करे हलियो वेंदो। गाह खाई वेंदो, आबादी जेका बि पुखियल हूंदी उन में नुक़सानु करे वेंदो। त हारी वीचारो जेको आहे सो इहो लका सॼो ॾिसी बेज़ार थी पियो। त हाणे आख़िर कजे त छा कजे, हरण मुंहिंजो नुक़सानु करे वञे। त अची बेज़ार थियो। हिकु ॾींहुं वियो शिकारियुनि वटि उहो हारी। शिकारियुनि खे चवणु लॻो ॿिली ॻाल्हि ॿुधो, हरण मुंहिंजो नुक़सानु करे वञे। अव्हां वटि का कोड़की हुजे हरण खे फसाइण वारी त मूंखे ॾियो। शिकारियुनि उहा कोड़की जेको हरण फसाइण वारी, कंहिं बि शइ खे फसाइण वारी कोड़की सो शिकारियुनि हिन खे ॾिनी। जॾहिं शिकारियुनि इहा कोड़की हारी खे ॾिनी, हारी कोड़की खणी शाम वारे टाइम ते उते हणी आयो। जॾहिं कोड़की लॻाए ठाहे हलियो आयो त पंहिंजे घर अची आयो वापसी। त हरण खे इहा ख़बर न हुई त का कोड़की लॻल आहे। हरण डेली राति जो जीअं हिरियलु हुजे ईअं आयो नुक़सानु करण जे लाइ। त गाह खाईंदे 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 हरण जो पेर कोड़की में फासी पियो ऐं हरण वञी किरियो पट ते। हरण थी वियो काबू। घणी कोशिशि वीचारे कई पर निकिरी न सघे। हाणे कोड़की में फासी वियो। हाणे घणी कोशिशि करण खां बावजूद बि न निकितो त हथ पेर हणी नेठि माठि करे वेही रहियो। ॾिठे त फासी त हाणे हूअं वियो आहियां, हाणे निकिरंदुसि कोन। हारी बि जेको आहे सो राति जो सुम्ही रहियो। जॾहिं फजूर जो टाइम थियो त कांगड़ो हिन वारो यार जेको आहे सो बि निकितो। हरण अची ॾिसण में कोन थो अचे, अलाए केॾांहुं वियो। त ॾिसे त उन ॿनी में हरण पियो हुजे। त आयो हरण वटि कांगड़ो ऐं हरण खे चवणु लॻो ॻाल्हि ॿुध छा थियो अथई। त हरण चवणु लॻो यार वारो कर, आउं त हिते फासी वियो आहियां। हाणे मूंखे कढ न त हाणे घणी में अचण वारो आहे हारी। हाणे मूंखे मारे छॾींदो। कोशिशि करियूं था मन तोखे कढण में कामयाबु थियूं। कांगड़ो चवणु लॻो हरण खे त जेॾी महिल तो वटि अचे न हारी त आऊं तो मथे जेको आहे सो तूं छप हणी वेही रहिजी ऐं आऊं तो मथे जेको आहे सो मिठो मिठो वग़ैरह लाहींदसि पियो ऐं तोखे पटींदसि पियो, चुंब वुंब हणंदसि पियो। त हारी सम्झंदो त हरण मरी वियो आहे। जेॾी महिल अची तोखे कोड़की मां कढंदो त पोइ तूं टुप ॾेई ऐं भॼी वञिजे। त चलो ठीकु आहे। हिननि ॿिन्ही सलाह कई पकी ऐं होॾां जॾहिं सुबुह थियो, हारी वीचारो चांहि पी ऐं निकितो। चई हाणे वञा थो ॿनी ते, हरण फाथो हूंदो। हाणे हारी घरां निकितो, अचे पियो, आयो ॿनी ते। परे खां ॾिसे त हल अॼु का न का शइ फाथी पई आहे। थी सघे इहो हरण हुजे, जान मुंहिंजी छुटे। त आयो जॾहिं वेझो त ॾिसे हरण फाथो पियो हुजे ऐं मथां कांगड़ो आहे सो वेठो हुजे हरण खे पियो पटे ऐं मिठूं मिठूं पियो लाहे मथे। त हारी सम्झो त हरण फाथो, राति फतकी फतकी कोशिशि कई कढण जी सो निकितो कोन, लॻे थो मरी वियो। त हारी आयो, अची हरण खे कढणु लॻो। जॾहिं कोड़की मंझां हरण जो पेर कढी त हरण भड़की ॾेई उथियो ऐं टुप ॾेई भॼणु लॻो। उटो बुट भॼी वञियो ऐं कांगड़ो बि भॼी वञियो। त हारी मथे ते हथु ॾेई सोचणु लॻो ऐं हैरान थी वियो त हीउ छा थी वियो। ख़ैर
हरण पंहिंजी जान बचाए भॼी वियो। कांगड़े ऐं हरण जी यारी थी वई पकी। सो ॿई भॻा ऐं हारी वीचारो जेको आहे सो मायूस थी वरी वापसी घर वरी आयो। पर हारी जी जान छुटी वई हरण मंझां। त फ़ाइदो हारी खे इहो थियो त सज़ा मिली वई हरण खे। हरण वरी ॿनी में न आयो। हरण सोचियो त जे करे वेंदसि त वरी आऊं किथे न किथे फासी वेंदसि। सो हरण बि न आयो ॿनी ते ऐं हारी वीचारे जो ज़ियान थियण खां आबादी बची वई। त दोस्तो उमेद आहे त तव्हांखे हीअ दिलचस्प कहाणी वणी हूंदी। वरी ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो।